बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख सखर जो मेयर थियण जी ख़ुशी में सखर जे जाफराबाद लॻ टे बंदी वारे ॻोठ में ॻोठाणनि प्रोग्राम कोठायो, जंहिंमें ख़ासि महिमान सखर हाउस जे पीपी वर्कर सैयद ज़ाहिद बुखारी शिरकत कई। ॻोठ में पहुचण ते ॻोठ वासियुनि अलाह वधायो लखण, साहिब ॾिनो लखण, नदीम भुट्टो, वहीद लखण, हमीद लखण, मुराद भुट्टो ऐं ॿियनि ज़ाहिद बुखारी जो शानदार इस्तक़बाल कयो। खेसि गुलनि जा हार पाराया, अजरक जो तोहफ़ो पेश कयो ऐं जीए भुट्टो, जीए शहीद राणी, जीए बिलावल भुट्टो ज़रदारी, जीए इस्लामदीन शेख, जीए नोमान शेख, जीए अरसलान शेख ऐं जीए ज़ाहिद शाह बुखारी जे नारनि सां अजियां कई। जॾहिं त अरसलान इस्लाम शेख जे मेयर सखर थियण जी ख़ुशी में मिठाई पिणु विरहाई वई ऐं सैयद ज़ाहिद शाह खे मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सैयद ज़ाहिद शाह बुखारी जो चवणु हो त सखर जो सीनियर सियासतदान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻवान इस्लामदीन शेख ऐं उन जे ख़ानदान सखर वासियुनि जी वॾी ख़िदमत कई आहे। इहो ई सबबु आहे जो सखर जो अवाम साणनि मुहबत करे थो। सखर हाउस बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत कई आहे। उन जो तालुक़ु चाहे कंहिं बि जमायत या मज़हब सां छो न हुजे, सखर हाउस जा दरवाज़ा तमामु माण्हुनि लाइ खुलियल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।